अबाई असां लाड़कानी कंबर शदाद कोट वारा सुता पिया आहियूं। हे ॾिसो हे मुश्तबा रहमान अबड़ो, हे साईं असांजो जुदो जवान ममताज़ सिराई ममताज़ फावड़, बाक़ी हे ॿिया नौजवान दोस्त वेठा आहिनि। हेॾो ॾिसो बहादुर जवान दिलेर जोधा वेठा आहिनि, मैदान मल्हायूं वेठा आहिनि। अॻिते हलूं ॾिसूं कहिड़ी संगत वेठी आहे। वाह साईं वाह, हे साईं जोधा मैदान मल्हायूं वेठा आहिनि। वाह साईं वाह, हे मैदान मल्हायूं वेठा आहिनि। हेॾे बाबा ॾिसो ही जवान जोधा जवान वेठा आहिनि, मैदान मल्हायूं। हे साईं का ॾिसो साबिक़ा सदर गुलाम अला सांगी साहब, हे साईं कामरेड वहीद अबड़ो, हे साईं हाजी साहब बीमार माण्हू बि थी करे ऐं साथ निभाई वेठो आहे। साईं जन आरामी आहिनि। हा थोरो हीअं छाट हणी अचां त वरी पोइ वठां तूं साईं। हे ॾिसो जुदा जवान बाबा जिंदाबाद 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 जिंदाबाद। हे साईं मुंहिंजा दोस्त प्यारा कराची जा दोस्त, हे मुंहिंजो प्यारो भाउ इकबाल। बसि मां त रुगो इकबाल चवंदो आहियां, सफ़ा सोलो लॻंदो आहे। अलामा इकबाल बाबा, ख़ुशि रहो ख़ुशि रहो साईं। हे असांजी संगत लाड़काणी वारा कराची वारा अलाए किथां किथां जा। हे साईं असांजो मर्कज़ी अॻवान सिकंदर साहब माशाअल्लाह मौला हयाती ॾेसि। हे जोधा जवान वेठा आहिनि भा, इहे पाण मल्हायूं वेठा आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। हीअ असांजो खिंडाल आहे। असीं बुख हड़ताल ते वेठा आहियूं, न छॾींदासीं ईअं मैदान ख़ाली न छॾींदासीं इंशा अल्लाह ताला। कीअं बि करे असां पंहिंजा हक़ वठंदासीं, हर सूरत में हक़ वठंदासीं, छॾींदासीं कोन कॾहिं बि। हाणे अचूं था असां तालके लाड़काणे जो साबिक़ा सदर मियां गुलाम अला ख़ान सांगी साहब। साईं थोरो ॿ लफ़्ज़ ॿुधायो, 2 मिंट खनि। असांजी सिंध जे उस्तादनि खे मौजूदाना गुज़ारिश आहे त उथो निकिरो। जदोजहद खां बिना का बि शइ मुमकिन न आहे। जेकॾहिं तव्हां सोचो था घर वेठे असांखे हक़ मिलंदा त इहो ग़लति आहियो तव्हां। अॼु असांजो मरकज़ी अॻवान हीउ ॾिसो करोड़पति अरबपति माण्हू हिते रोड ते बिगेन पंहिंजे रिलीज चादर जे पहिरीं उगाड़े न को बिस्तरो त सुतो पियो आहे। हीउ हिकिड़ो हाजी शफ़ी जो कमु न आहे, हिकिड़ो आम गुलाम लाइ जो कमु न आहे, सॼे उस्ताद काद जो कमु आहे। सिंध जा उस्ताद साथियो सुजाग थियो ऐं वक़्तु अथव, अभी नहीं तो कभी नहीं। महिरबानी करे सुभाणे सुबुह जो पूरे सिंध जा उस्ताद वरी प्रेस क्लब ते इंशा अल्लाह ताला फतेह थींदी यकीन आहे। असांजो रब पाक ते भरोसो असांखे कॾहिं मायूस न कंदो ऐं असांखे पंहिंजे पघर जो अजूरो ज़रूरु मिलंदो। उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मां अयाज़ तुंहिंजो अवां सां मुखातिब आहियां। दोस्तो यकीन कयो त अॼु सुबुह खां वठी हिन प्रेस क्लब में हिकु गिरोह बि जेको आहे त मानी जो कोन खाधोसीं, पाणी जो बि टुकड़ो टुकड़ो पी बिल्कुलु साथ निभायोसीं। हींअर शुगर लो थी मुंहिंजो यार हाणे तकलीफ़ वधी वई आहे। हाणे बग़ैर मानी जा हणी दोस्तो मंझंदारी मानी हींअर खाई आयासीं। तव्हांजा गॾु तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु कंदासीं, सिंधवासी जेके बि असांजा उस्ताद साहिबान आहिनि, महिरबानी करे अचो, वक़्तु अथव प्रेस क्लब लाड़काणे में अचो, पाण मल्हायो अचो। मां ॿाहूं ॿधी तव्हांखे अर्ज़ु थो कयां, जिते बि आहियो हाणे असीं तव्हां सां गॾु आहियूं। हींअर बि असीं हिते ई वेठा आहियूं। असां हीअ पिंडाल ख़ाली न कंदासीं जेसि ताईं नोटिफिकेशन सिंध गवर्नमेंट।